मुंहिंजा आला साईं, हिन तुंहिंजे बाने खां कहिड़ो गुनाह थी वियो हलो जो एॾी सज़ा काटे रहियो आहे? मुंहिंजा रब करीम हिन अहिड़ी कहिड़ी ख़ता कई आहे जो एॾी सज़ा काटे रहियो आहे? मुंहिंजा रब करीम मुंहिंजा मौला हिन जो जल्दीअ में साफ़ कर, हिन खे पंहिंजो कर। मुंहिंजा मौला तमामु घणी सज़ा काटे रहियो आहे। हीअ त वॾी तकलीफ़ में आहे, हिन जो साह बि कोन थो निकिरे, हीअ सफ़ा वॾी सज़ा थो पियो काटे। ॾिसां के मौलवीअ खे कॉल कयां, उहो ई कोन खे ॾिसे हिन सां छा मसइलो आहे। मौलवी साहब अस्सलाम वालेकुम। मौलवी साहब सां ॻाल्हायो नी साईं? वालेकुम सलाम। हा वाह मौलवी साहब थो ॻाल्हायां। साईं तव्हां में हिकिड़ो कमु पियो आहे, असांजे ॻोठ जो छोकिरो आहे हिकिड़ो, हुनजो साह नथो निकिरे। अलाए कोन वॾो गुनाह कयो आहे या कुझु कयो आहे, पर ॾिसो सची वॾी तकलीफ़ में आहे साईं। हा भाउ मां बचां थो, ऐं ॿियो बुज़ुर्ग आहे मूंसां गॾु, उनखे वठी थो अचां मां। साईं अचण वारी कयो, हीअ वॾी तकलीफ़ में आहे, घणे टाइम में पहुची वेंदो हिते? बसि 2-3 मिंट में अचे था वञूं। ठीकु आहे साईं, असां बसि इंतज़ारु कयूं था, अचण वारी कयो, जंहिं जो जल्दी खां जल्दी मसइलो हल कयो। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, असां अचूं था, 2-3 मिंट में अचूं था। ओके साईं ओके। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मौलवी साहब अची विया नी? हा भाउ अची आदि मरीज़ थी आहे। हा साईं, हीअ त वॾी तकलीफ़ में आहे, ॾिसोसि। हा बि ॾिसांसि। वाक़ई यार हिनखे वॾी तकलीफ़ आहे, हिन को वॾो गुनाह कयो आहे। तूं हाणे हीअं कर, कंहिं पाड़े वारे छोकिरे सर कर त हुन खां मां पुछां त हिन कहिड़ो वॾो गुनाह कयो आहे, उहो सॼो छोकिरो ॿुधाईंदो। ठीकु आहे मौलवी साहब, मां हाणे वञा थो, कंहिं पाड़े वारे खे वठी थो अचां, उहो तव्हांखे हाल अहवाल ॾींदो। मौलवी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाॾे हाल पाड़े वारे छोकिरे खे वठी आए? हा साईं, पाड़े वारो ई अथव, हिन खां तव्हां हाल अहवाल वठो। जी मौलवी साहब ॿुधायो। अबा मां इन करे तोखे घुरायो आहे त हिन साह नथो निकिरे, हिनखे वॾी तकलीफ़ आहे। हिन पाड़े में कंहिंसां रंजायो हुयो या कंहिं किनो सुनो ॻाल्हायो आहे या कंहिं ग़रीब जो हिन ख़्यालु कयो हुयो या न? मौलवी साहब बिल्कुलु हीउ जेको शख़्स आहे नी, पाण ड्रव ते मानी खाईंदो, वीचारा पाड़े वारा हिन में ग़रीब वेठा हूंदा, हुननि खे खाराईंदो कोन हो। अच्छा, हीउ त वॾो गुनाह आहे, पर इन खां अलावा ॿियो को गुनाह हिन कयो आहे न? हा हा बिल्कुलु, हिन वॾा ॿिया बि गुनाह कया आहिनि। इहो त रुॻो हिकिड़ो ईद जे ॾींहुं पाण 3-4 वॻा वरितईं, पर ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो वॻो बि न वरितईं। वीचारा नंढड़ा नंढड़ा ॿार फाटल कपिड़नि पाए ईद कई हुई। ऐं वॾी ग़लती त हिन इहा कई जो हिकिड़ो पाड़े में बुज़ुर्ग आहे वीचारो, उन सां ई बदतमीज़ी कंदो, उनखे साईं खे चवां पादर हणंदो, उनखे गारियूं ॾींदो, माना उनखे पाड़े में रहण जहिड़ो ई कोन कयो हुअईं। अल्लाह अकबर, हिन त वॾा गुनाह कया आहिनि। पर इहो मूंखे ॿुधाए त उहो बुज़ुर्ग जहिड़ो आहे? हा हा बुज़ुर्ग जहिड़ो आहे, बसि जीअं तीअं गुज़ारे थो पियो ज़िंदगी वीचारो। अच्छा, हाणे हीअं कर, उन बुज़ुर्ग खे हेॾे वठी आहे, उहो हिनखे माफ़ु कंदो त हिन साह आसान सां निकिरी वेंदो। वठी अचण जहिड़ो कोन्हे, पाण सभिनि खे हलणो पवंदो होॾांहुं। ठीकु आहे मौलवी साहब, बसि हलिया था हलूं होॾांहुं पाण। हल ठीकु आहे, पोइ हुन ॾे हलूं था भला। साईं अस्सलाम वालेकुम। अबा वालेकुम अस्सलाम। साईं असां ही कुझु मौत माण्हू तव्हां ॾे हली आया आहियूं। को पाड़ेसरी हुयो तव्हांजो, जेको तव्हांजी दिलि रंजाईंदो हो, जेको तव्हांखे तकलीफ़ ॾींदो हो, अॼु हुनजी सज़ा काटे रहियो आहे, तकलीफ़ में आहे। ईअं सम्झो हू हिकु वॾी तकलीफ़ में आहे, उनजो साह नथो गुज़रे निकिरे, हू सकरात में आहे। महिरबानी करे हुनखे माफ़ु करे सघो था, जीअं हुनजो सवलो साह निकिरे। अबा माफ़ु करण जहिड़ो त कोन्हे को, पर हाणे तव्हां आया हो, हली मां हुनखे माफ़ु कयां थो। अलाह साईं जल्दी हुनजो साह कढंदो। आमीन। अबा मूं माफ़ु करे छॾियोमांसि, बाक़ी अलाह साईं हुनखे ख़ुशि करे या पंहिंजो करे, उहो अलाह साईं जो मसइलो आहे। अलाह साईं हुनजी आसानी कंदो। आमीन आमीन। वधीक हलूं था, तव्हां भली हिते वेहो, असां हुन ॾे वञूं था, उमेद त मसइलो हल थी वियो हूंदो। अल्लाह अकबर। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हायर वाक़ई वीचारो फोत थी वियो हलियो।